नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त ठठे में पुलिस पारां ॾोहारियुनि ख़िलाफ़ क्रैकडाउन। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां केतिरा ई ॾोहारी गिरफ़्तार। गुज़िरियल ॾींहुं SHO किंजर इंस्पेक्टर मोहम्मद अली ज़नवर खुफ़िया इतला मिलण ते किंजर रोड ते कामयाब कार्रवाई करे हिक मेहरान कार मां 60 पेंटूं विस्की शराब जूं बरामद करे ॿिनि मुल्ज़िमान शेर खान वल्द शफ़ी मोहम्मद बब्बर ऐं मोहम्मद सिद्दीक़ ठारू मला खे गिरफ़्तार करे कार खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो। पुलिस मूजिब मुल्ज़िमान ते मंशियात एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो। ॿिए पासे झिरक PP औरंगर पुलिस इश्तिहारी मुल्ज़िम ऐं वज़ीर अली खोसो खे मंशियात केस में गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त गारो पुलिस इतला मिलण ते कार्रवाई करे हिकु मुल्ज़िम शाहनवाज़ कातियार खे गिरफ़्तार करे 29 थैलियूं कचो शराब जूं बरामद करे मंशियात एक्ट तहत केस दाख़िल करे छॾियो। जॾहिं त पुलिस मूजिब गज्जू, साकड़ो, केटी, बंदर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में केतिरा ई ॾोहारी गिरफ़्तार कया विया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।